इस्लामाबाद वफ़ाक़ी हुकूमत हयाती बचाईंदड़ 146 दवाउनि जे अघनि में वाध करे छॾी। हुकूमत तरफ़ां दवाउनि जे अघ में वाध जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, जंहिं मूजिबि कैंसर वैक्सीन ऐं एंटीबायोटिक दवाउनि जा अघ वधाया विया आहिनि। सिहत वारी वज़ारत जे इख़्तियारनि मूजिबि ड्रब हुकूमत खे 262 दवाउनि जा अघ वधाइण जी समरी मोकिली हुई, पर हुकूमत 146 दवाउनि जे अघनि में वाध कई आहे। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त लिस्ट में शामिल 116 दवाउनि जा अघ फार्मास्यूटिकल कंपनियूं पाण वधाईंदियूं। हुकूमत हाणे रुगो नेशनल एसेंशियल मेडिसिन्स लिस्ट में शामिल 464 दवाउनि जे अघनि ते कंट्रोल रखंदी। यादि रहे त हुकूमत दवाउनि जा अघ डीरेगुलेट करे फार्मास्यूटिकल कंपनियुनि खे अघ पाण मुरादो वधाइण जी इजाज़त ॾिनी हुई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।